वालेकुम मुंहिंजा यूट्यूब जा साथियों, उम्मीद तव्हां ख़ुशि ऐं बाश हूंदो। साथियों, अॼु जो ॿिनि किताबनि सां हाज़िर आहियां। डेली किताबनि जो तारीफ़ ॾियां थो पियो। अॼु ही ॿ किताब आहिनि, ॿ उन्हनि शख़्सियतुनि जे बारे में आहिनि जंहिं शख़्सियतूं जेको पंहिंजो साहु ॾेई विसार ॾिनो, क़ौम पंहिंजे माण्हुनि, पंहिंजे वतन, पंहिंजे जीवत, जंगली जीवत पंहिंजनि माण्हुनि जे लाइ न, पर पंहिंजनि वणनि टिणनि ॿूटनि ऐं पंहिंजनि पखियुनि, जंगली जीवत जानवरनि जे लाइ बि क़ुर्बानी ॾेई पाण अमर थी विया। जेके पंहिंजे जान खां वधीक कहिड़ी प्यारी शइ अची सघे थी, उहा क़ुर्बान करे हिकिड़ा माण्हू पंहिंजे वतन लाइ क़ुर्बान थी विया, पंहिंजे माण्हुनि लाइ झेड़ींदे क़ुर्बान थी विया। ॿिया माण्हू जेके आहिनि सो पंहिंजे वतन जी ख़ूबसूरती, वतन जी जेका चवंदा आहिनि त ख़ूबसूरत, जेका वतन जा पखी, ॿूटा, वण, माहौलियात, जेको जानवर सूं हूंदा आहिनि, उन्हनि खे बचाईंदे शहीद थी विया। उहे माण्हू बिल्कुलु अमर आहिनि। असांखे इल्ज़ाम हयो वेंदो आहे मुर्दा परस्त आहियूं, पर इल्ज़ाम न आहिनि, सच आहे त मुर्दा परस्त आहियूं, बिल्कुलु आहियूं। छो त हुनजे मरी वञण खां, शहीद थियण खां पोइ, मरी वञण खां पोइ असां हुनखे यादि कंदा आहियूं, वॾा वॾा क़सीदा ॻाईंदा आहियूं त हीउ फलाणो माण्हू फलाणो हीअं हुयो, हीअं हुयो। बिल्कुलु साथियो, इन में को शक कोन्हे। असांजी सिंध में अहिड़ा अनमोल हीरा, अहिड़ी सॼी सिंध भरी पई आहे, सॼी सिंध सॼी सूंहं सां भरी पई आहे। जॾहिं असां कंबशता कोट ज़िले जे 252 माग लिकियल मागनि ते असां वञणु थियो, कुझु वीडियोस तव्हां वटि हिते पयूं बि हूंदियूं, तव्हां ॾिसणु चाहींदव। उन्हनि मां असां कुल 8 खां 9 माग ॾिठा आहिनि। 252 मां 254 मां 8 खां 9 माग ॾिठा आहिनि। जेके अञा 244 माग जेके हीरा दफ़न आहिनि, जेके किरदार दफ़न थियल आहिनि, जेके पंहिंजे माण्हुनि लाइ, पंहिंजे क़ौम लाइ, पंहिंजे वतन लाइ विढ़ंदे पंहिंजो सिर क़ुर्बान कयो, उन्हनि माण्हुनि ते कुझु किताब ई कोन्हे, को क़बर ते कुतुबो ई कोन्हे, को का शइ कोन्हे का, पर के पुराणा तारीख़ी किताब हुनखे लिखियल आहिनि। सो असां बि मां बि किताब हिन न पियो ॾियां, पर चवां थो न ॾियणु घुरिजनि। हे तारीख़ी कमु आहे, हीअ किताब आहिनि, ॿ माण्हू आहिनि। उहो त सॼी सिंध में घणा हीरा पिया आहिनि। सभिनि जो किताब जेके मूं वटि ईंदा, मां सभिनि जो तारीफ़ ॾींदुसि। हिकिड़ी बेहस हीअ आहे त मुर्क मनान, इरफ़ान मनान जे पंहिंजे वालिद जे किताबु सहेड़ियो आहे, कामेड मनान चांडियो वारनि जो साथी। उन जो हीअ किताबु मूंखे अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त कबाड़ी वारे वटि ऐं हथु आयो रेड़ी वारे वटि। अगरि तव्हां किताबु वठी नथा सघो, संभाले नथा सघो, वठी सघो था, संभाले नथा सघो, त महिरबानी करे किताबु न वठो, किताब जी तौहीन न कयो। ऐं हीअ जेको आहे सो मूंखे दोस्त नज़ीला चन्ना तरफ़ां गिफ्ट थी मिलियो। तव्हांजे साम्हूं वीडियो जो आगाज़ करणु, किताब जी तारीफ़ करण खां अॻु में चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक, कमेंट ऐं ॿियनि सोशल प्लेटफॉर्म ते वंडे कंदा त तव्हांजा वॾा वड़। हीअ आहे साथियो नाज़िम जोखियो। नाज़िम जोखियो सिंध जी जीवत जी बचा जो पहिरियों शहीद सैयद अहमद ख़याम। अहमद ख़याम मज़मून गॾु कया आहिनि जेके नाज़िम जोखी ते लिखिया। नाज़िम जोखियो पखी जेके अरब शिकारी अचनि था, उन्हनि सां पखियुनि जो शिकार कनि था, उन झेड़ींदे, उन जी वीडियो ठाहींदे, सोशल मीडिया ते या ॿियनि प्लेटफॉर्म ते शेयर कंदे झेड़ींदे हमराह खे असांजे नाज़िम जोखी शहीद खे उन जी स्ट्रगल तव्हां पढ़ी हूंदी, ॿुधी हूंदी। हाणे किताबनि जी सूरत में आयो आहे, जे पढ़णु चाहियो त 2 अखर हीअ आहे अहमद ख़याम दोस्त। क़ौमूं ऐं समाज पंहिंजे हालतुनि आहार पंहिंजे मुहरकनि वसलनि मज़ाम ज़रिए पंहिंजा सूंह पैदा कंदा आहिनि। उहे बज़ार फ़र्द या अकेला इंसान हूंदा आहिनि, पर हक़ीक़त में पंहिंजे मरोज़ हालत जा नुमाइंदा महदार हूंदा आहिनि। उहे समाज उत्साह जा सरचश्मा थी उभरंदा आहिनि। वेझे माज़े में शहीद नाज़िम जोखी जी जुरत, बहादुरी ऐं सुजाॻी तोड़े पंहिंजी जान जी क़ुर्बानी ज़रिए सिंध में पखियुनि जे शिकार, नस्ल कुशी ख़िलाफ़ु आवाज़ समाज जे मामले ते गैरमामूली हसियत पैदा कई। उन करे हिनखे सिंध जे माहौल जे तहफ़ुज़ जो शहीद ऐं सूरमो करार ॾिनो वियो आहे। उहा शहीद नाज़िम जी जुरत, बहादुरी, सुजाॻी, क़ुर्बानी आहे, जंहिं न रुॻो वॾेरकी तबिके ख़िलाफ़ु अवामी मज़ामत आवाज़ खे सघारो कयो आहे, अरबनि जे सिंध में शिकार आमद खे रोकण में अहम किरदारु अदा कयो आहे। पर हिन सियारे में माज़ी जी भेट में पखियुनि शिकार में बि घटिताई आहे। मां पंहिंजे नौजवान दोस्त अहमद ख़याम खे दिली वाधायूं ॾियां थो, जंहिं शहीद नाज़िम जोखी बाबति अख़बारनि में शामिलु थियल मज़मून ऐं कालम गॾु करे हिकु किताबु पधिरो कयो आहे। हिकु शानदार कमु कयो आहे, छाकाणि त उहे मज़मून ऐं कालम न रुॻो शहीद नाज़िम खे न भेटा आहिनि, पर उन में को वक़्तु आहे तो मुकालमो बि मौजूदु आहे। इन में को शक न आहे। बिल्कुलु साथियो, अगरि किताब तव्हां बि जेको आहे सो पढ़णु चाहियो, माफ़ु कजो साथियो,
पढ़णु चाहियो वठणु चाहियो हीअ इदारे जो जेको आहे सो ॾस पंदाइक जेको आहे वाट आहे व्हाट्सअप बि आहे ऐं हू बि कॉल तव्हां करे सघो था जेको आहे सो वधीक तव्हांजी मर्ज़ी आहे मां तव्हांखे ॾस पंधु ॾेई छॾियो आहे राज जा राणा आहियो हीअ इदारो तव्हांखे घर वेठे बि मोकिलींदो किताब ही कुछ मज़मून आहिनि जेके जामी चांडियो लिखिया एजाज़ मंदगी निसार खोखर मसूर शाह बख्शल थलो दोदो चांडियो इदरीस लेगारी अलीज़ा शौकत लोहार जगदीश शाहूदार अहमद सुमर मोहम्मद खान बड़ो मुर्तज़ा सियाल असलम हज़ार चांडियो एडवोकेट अमर इम्तियाज़ ऐं कबीर भील शाहिद जतोई साहिल सिकंद जरो इनाम भट्टी ज़हीर हुसैन हैदरी दौलतराम खत्री मंसूर निसार इमदाद सोलंगी उमेर रुबाब अहमद ख़याम मुमताज़ मंगी मुख़्तियार राहू हिननि हिन ते कालम लिखियो आहे हीअ जेको आहे सो कालम लिखिया आहिनि उहे गॾु सहेड़िया आहिनि हीअ असांजे जेको आहे सो अहमद ख़याम वठणु चाहियो पढ़णु चाहियो किताब जे मज़मून आहिनि जेके अख़बार में छपियल आहिनि वरी किताब सूद में आहिनि के न पढ़िया आहिनि त उन लाइ हीअ वठणु चाहियो पढ़णु चाहियो ॾस पंधु वाट ॾेई छॾी आहे बाक़ी राज जा राणा आहियो ऐं ॿियो किताब हीअ आहे डूंगर से ॾोरींदियूं असांजो कामेड मनान हिकु जाखुड़ी किरदारु सहेड़ींदड़ इरफ़ान मनान ऐं मुल्क मनान जंहिं पंहिंजे वाल साहब जी जिदोजहद किरदारु उन सियासी जेका तारीख़ आहे उनजो पंहिंजो कमु आहे उन ते सहेड़ियो आहे पर हीअ किताब जी हालति इन करे आहे त हीअ किताब मूंखे मिलियो आहे कबाड़ी वारे वटि रेड़ी वारा मुंहिंजा माइट आहिनि दोस्त आहिनि ऐं कबाड़ी वारा मुंहिंजा माइट आहिनि उन वटि अहिड़ियूं शयूं ईंदियूं त मूंखे कॉल करे चवंदा आहिनि त मामा किताब आयो आहे हीअ शयूं अथई पोइ मां इलाही किताब खणी आयो आहियां असांजे शाह लतीफ़ ते अब्दुल वाहिदारी सर जा ॿिया अहिड़ा ई खोड़ किताब जेके मूंखे रद्दी में मिलंदा आहिनि मां वठी मुन तारीफ़ बि ॾिनल आहे यूट्यूब चैनल ते आहे बि ऐं हीअ बि हथु आयो त मां देरि न कई किताब हीअ जेको आहे सो मूं वरितो ऐं मूंखे हीअ माण्हू हुन सां कचहरी थियल आहे मुंहिंजी ॾाढो प्यारो माण्हू ऐं इरफ़ान सां बि असांजी कचहरी थी आहे भेण साथी मुल्क सां बि हिकु दफ़ो सिंगार साथी वटि थोरी कचहरी थी बिल्कुलु सियासी माण्हू आहिनि हीअ किताब हिन में को बि ॾस पंधु कोन्हे को किथां घुराए सघे थो बाक़ी हिते हिन खे इदारे खे काज़ी गफ़ार पब्लिक प्राइवेट लाइब्रेरी वारह में जे कामेड़ मनान जेको आहे सो जोड़ी ही इन ते कॉल करे ख़त लिखी तव्हां घुराए सघो था या सोशल मीडिया ते जा अकाउंट आहिनि उन ते तव्हां राब्तो करे हिन को किताब घुराइणु चाहियो त न त राज जा राणा आहियो गभो पाण ढुक में ॿोड़े जे खाई पंहिंजे ऊचे ॻाठ खे मोर न जुगाई त तुंहिंजी ओ साईं ॾात ॾहुणी थी वञे शेखया जो शेर आहे जेको मनान कामेड़ मनान सां ठहके थो हीअ उन जा हथ अखर आहिनि ऐं हीअ जेको आहे सो अर्पणा कई आहे कामेड़ मनान जे उसूल आदर्श ऐं नाले जिन ते हू समीर ज़िंदगी साबित क़दम रहियो ऐं कामेड़ गुलाम मुस्तफ़ा खाहुड़ी जे नाले जंहिं कामेड़ मनान सां रुॻो सियासी समाजी बीमा या राज में बि ख़ूब निभायो ऐं हीअ जेको आहिनि सो जेके कालम आहिनि ज़रार पीज़ादो आमिर अंसारी हनीफ़ सोडर इरफ़ान मनान मीर ज़ुल्फ़कार चांडियो गुलशन चांडियो राजा अल्ताफ़ हबीब मरखन एहसान अली मस्तोई इरफ़ान मनान मंज़ूर अहमद मारफ़ानी सरदार बुर्ड़ो महरम चांडियो डॉक्टर कामरान चांडियो नजीब चांडियो सागर मुश्ताक असलम हज़ार चांडियो तस्वीरूं ताज़ियती तासुरात शाइरी भेटा ऐं हीअ जेको आहे सो जेको तव्हांजे साम्हूं आहिनि हीअ किताबी ज़ुबून हालति इन करे आहे जो हीअ मां त कबाड़ी वटि ॾिठुमि हीअ अख़बार जी कुझु कटिंग्स आहिनि जेके हिननि कामेड़ मनान जे विछोड़े ते अख़बारून हलायो उन जी जिदोजहद उन जी स्ट्रगल ऐं हीअ तस्वीरूं आहिनि कुझु जेके काज़ी गफ़ार जे नाले सां कामेड़ मनान लाइब्रेरी क़ाइमु कई ॾाढो सुठो जाखुड़ी किरदारु ॾाढो अमर किरदारु अमर माण्हू जंहिं पंहिंजे नंढे शहर जे जागीरदार जे शहर वारनि में वेही करे पंहिंजो उते सियासत शुरूआति कई ऐं किरदारु भरपूर किरदारु अदा कयो पंहिंजे माण्हुनि लाइ पंहिंजी क़ौम लाइ पंहिंजे वतन लाइ जेको आहे सो कामेड़ मनान इमारत तहरीदा सखर सेंटर जेल अस्पताल जे हिकु बाग़ में हीअ जवान इहो फ़ोटो कामेड़ मनान जो ऐं हाणे इरफ़ान जो फ़ोटो तव्हां ॾिसंदव लॻंदो ॼाण ॿाहिरि आहिनि इरफ़ान बि माना तव्हांखे ईअं ई हिन महिल जवानी में कामेड़ मनान नज़र ईंदो हीअ कुझु फुटेज आहिनि जेका हिन जी स्ट्रगल आहे जेको जदोजहद आहे उन जा हीअ सबूत आहिनि हिकु वॾो माण्हू कामेड़ मनान सुठो हिकिड़े नंढे शहर जो
नंढिड़ो माण्हू लाइ पर जेको पंहिंजे माण्हुनि लाइ पंहिंजे क़ौम लाइ जेको आहे जाकोड़े थो, उहो वॾो माण्हू आहे जेको पंहिंजे माण्हुनि जे लाइ पंहिंजे वतन जे लाइ जेको जाखोड़े थो। हीअ काज़ी गफ़ार पीपल लाइ बि वारनि जी सफ़ाई कंदे पाण ही उन जा फोटेज वग़ैरह संगत सां सलाह हीअ ॾिसो तव्हांखे हिन जो फर्ज़ंद मनान इरफ़ान ऐं पाण मनान, हिन जी जेका न्याणी आहे मुर्क, उन जो बि सुठो किरदारु आहे सियासी। तव्हां हिनखे हर एहतजाज में अवल ॾिठो हूंदो, बीठी हूंदी आहे। ऐं हीअ जेके सो आख़िरी विछोड़े जा फोटेज, हीअ जेको आहे सो उन जो कमु असांजे इरफ़ान मनान कामिल मनान चाढ़ियो। साथियो, हीअ किताबु हिन ॿिनि शख़्सियतुनि ॿिनि किरदारनि ते वठणु चाहियो पढ़णु चाहियो। वीडियो वॾी थी वई आहे, मां सम्झां थो यूट्यूब जी बि क्राइटेरिया आहे। वठणु चाहियो किताबु, पढ़णु चाहियो, तव्हांजे साम्हूं आहे ॾस पंधु ॾेई छॾियो आहे। वेंदे वेंदे वीडियो खे लाइक कमेंट ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा त तव्हांजा लख लाइक, ऐं ॿियनि सोशल प्लेटफॉर्म ते इन वीडियो खे वंड कंदा त कुर्ब।